एॾो गरम प्रिय ओ प्रिय कम चो हेॾां घर जो कम करण ॾे माणे ईंदी त सॼो घर मथे ते खणंदी छॾ तूं अमां खे वञी थोरी बर्फ़ जो टुकड़ो ख़र्च करे खणी आ वञ कॾहिं माणे सॼी ज़िंदगी थधो पाणी पीतो आहे जो तूं बर्फ़ तो घुरी वाह जो तुंहिंजो अकुल आहे सफ़ा का चरी आई वियो ऐं अमां कॾहिं देसी ठरो ॾिठो बि कोन्हे मां हिन जॻ में अंग्रेजी थो पियां अंग्रेजी घर में दिलो बि कोन थई वरी बर्फ़ किथां आणियूं बे पाड़े वारनि जी फिरज आहे न उन खां वञी बच चुप करे नलके जो पाणी पी वठ हो बि थधो अथई प्रिय प्यारी तोखे त ख़बर आहे त अॼुकल्ह रहिस मूं ते वॾो महिरबान लॻो पियो आहे ख़बर नी हिन जॻ में पूरी अंग्रेज़ी बोतल आहे ऐं अंग्रेज़ी बोतल बर्फ़ खां सवाइ नाहे पी गरम पाणीअ में सम्झी इन करे चवां थो त बर्फ़ वठी अच काथां वञ त पोइ मां किथां आणियां बर्फ़ काथों बि आण हिन सां मूंखे सरोकार न आहे मूंखे बर्फ़ खपे जे न त मूंखे कावड़ आहे न मां चरियो थी वेंदो चरियो ऐं चरे थियण खां पोइ मां हॾु गुॾु भॼी हिकु धक हणी उफट मारे छॾ हिन बेहयाई जी ज़िंदगी खां मौत लख चक्कर भलो आहे ऐं घणी यकीन न वञ दुकान तां बर्फ़ वठी आ वञ मूं वटि पैसा न आहिनि करे शादी वञे थी बर्फ़ वठण या खणा डंडो हां कोन वेंदसि मां ॿी एकड़ में ॾिसूं मञा थी ज़ालिम रे सालार खान मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ चवंदा आहिनि न फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त अॼु मां तुंहिंजी दावत खाइण कोन आयो आहियां बल्कि तोखे आगाह करण आयो आहियां सूबेदार ॻाल्हाए छा थो मां को आम माण्हू न आहियां वज़ीरनि मशीरनि सां मुंहिंजा वास्ता आहिनि काश कामोरनि सां बि वास्ता रखी हा सालार खान मां मजबूर आहियां मूंखे मथां खां हुकुम मिलियो आहे त तुंहिंजे मथां 3 एफआईआर दाख़िल कयां ऐं जॾहिं इहे 3 एफआईआर तुंहिंजे मथां दाख़िल थी वियूं न पोइ त तुंहिंजी सॼी उमिरि जेल में गुज़रंदी केरु मुंहिंजे ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराईंदो हा मां हुनजो नसुल तबाह करे छॾींदुसि सालार खान शेर जे मथां सवा शेर बि आहे शेर जे मथां बबर शेर बि आहे 3 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजो बंदोबस्तु करे छॾ न त मां मजबूर हूंदुसि मुंहिंजे ख़िलाफ़ रुगो तूं एफआईआर न कट जेकॾहिं तोखे केरु लख रुपया थो ॾिए मां तोखे 2 लख ॾींदुसि पर एफआईआर मुंहिंजे ख़िलाफ़ न कट सालार खान जेकॾहिं मां एफआईआर दर्ज न कई न पोइ त मुंहिंजी नौकरी बि हली वेंदी सूबेदार नौकरीअ खे लत हणी छॾ पैसा ॻाल्हाए मां 8 जरे बि ज़मीन खपाए बि तोखे पैसा ॾींदुमि 3 ॾींहंनि जी मोहलत मिली आहे 3 ॾींहंनि जे अंदरि पैसनि जो बंदोबस्तु कर न त सिर साहब ॾियो ख़बर त हाशिम खान जो कमु थींदो या न हाशिम खान सेठ जो कमु आहे नफ़ो कमाइणु पोइ तव्हां वटां मिले या सालार खान वटां इन सां मुंहिंजो को बि मतिलबु न आहे तव्हां छा था सम्झो सालार खान ज़मीन विकिणंदो या पैसनि जो बंदोबस्तु करे वेंदो मूंखे त लॻे थो त हिन साल सालार ज़मीन विकिणंदो छो त हिन साल उनजो फ़सुलु बि सुठो न आहे थियो सेठ जेकॾहिं सालार खान ज़मीन नथो विकिणे त पोइ तव्हां वारा पैसा त ॿुॾी वेंदा ऐं जेकॾहिं ईअं ई थियो पोइ त मां बर्बादु थी वेंदुसि पर सेठ मां तोखे बर्बादु थियणु न ॾींदुसि पैसा मुंहिंजा हूंदा ऐं सौदो तूं कंदे छाकाणि त मूंखे सालार जे पेरनि हेठां ज़मीन कढणी आहे जीअं हू बेघर थिए ऐं रोड ते अचे इहो ई मुंहिंजो प्लान हूंदो जेकॾहिं सालार खान ज़मीन ॾिए थो ऐं तव्हां ख़रीद कयो था त इन सां मुंहिंजो को बि मतिलबु न आहे मूंखे सिर्फ़ु पंहिंजा पैसा खपनि त पोइ तव्हां सालार खान खां बार पैसनि जी घुर कयो जीअं हू परेशान थी पोणी ज़मीन विकिरो करे ठीकु आहे हाशिम खान हींअर आउं हलां थो सुभाणे कमदार खे मोकिले अव्हां कलर खणाए वञिजो ठीकु आहे सेठ महिरबानी
मुरादी आई हुई, घर जी सफ़ाई ऐं कमकार करे हली वई। मूं मुरादी खे चई छॾियो आहे, हाणे हू रोज़ ईंदी कम ते। सदोरीअ खे तो छो कढियो हो? घर जो कमकार त ॾाढो सुठो पई करे ऐं नादिर जी ख़िदमत बि ॾाढी दिलि सां पई करे। बसि मूंखे सदोरी जो कमु सुठो न लॻो। कमु सुठो न लॻई या का ॿी ॻाल्हि? सदोरी आसमान ते उॾामण लॻी हुई ऐं नादिर खे उबतियूं सुबतियूं पटियूं बि पढ़ाए, तंहिं करे मूं खेसि कढी छॾियो। मुरादी बि चए त सदोरी उम्मीद सां आहे। छा सदोरी उम्मीद सां? हा, मुरादी बि चए वधीक बाबा अलाह खे ख़बर। चवे पई त मूंखे 40 सालनि जो तजुर्बो आहे। मां माईअ जी विख ॾिसी सम्झी वेंदी आहियां त माईअ खे काऊं महीनो आहे। ईअं कीअं थो थी सघे? सदोरी त कुंवारी आहे। सदोरी अगवा बि त थी हुई, 3-4 ॾींहं बरावन मर्दनि वटि हुई, कुझु बि थी सघे थो। बानो, तूं मुरादी जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾींदी कर। मुरादी जी त आदत आहे पराई प्रचार करणु। हा, धूड़ पाए वञी मुरादी। मां त मिड़ई ज़माने जी ॻाल्हि पे कई, असांजो छा वञी? हा बाबा, सेठ सां मिली आयुसि। सेठ चए पियो त कलर शॉर्ट आहे, इन करे ब्लैक थी आहे, उधर ते कोन थो ॾेई सघां। भला हो कर्ज़ लाइ जेको तोखे चयो। हा बाबा, बैंक जे मैनेजर सां मुंहिंजी ॻाल्हि रुकी आहे। उहो चए पियो त ज़मीन गिरवी रखंदो त 20 लखनि ते तव्हांखे कर्ज़ु मिली सघे थो। गोर, हिते लखनि जी ॻाल्हि नाहे, लख न, मूंखे किरोड़ खपनि, किरोड़। सेठ जो कर्ज़ बि लाहिणो आहे ऐं कलर बिज बि वठिणो आहे। 1 करोड़ त सूबेदार थो घुरे, सूबेदार। जेकॾहिं हुनखे कुझु पैसा न ॾिनमि न त उहो मूं ते FIR कटे छॾींदो। पर बाबा, 1-2 ॾींहंनि में एतिरनि पैसनि जो बंदोबस्तु नामुमकिन आहे। गोर, जेकॾहिं पैसनि जो बंदोबस्तु न थियो मां जेल हली वयुसि। पर बाबा, एतिरा पैसा किथां ईंदा? ज़मीन विकिरो करण खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे को। पर रही साहब, 2 करोड़ वॾी रक़म आहे। तव्हां ज़मीन विकिणो बि खणी, पर अहिड़ो माण्हू कहिड़ो आहे जेको हिकु ई वक़्तु एतिरा पैसा तव्हांखे ॾिए? गोर, कुझु बि कर, कुझु बि कर। ॾिस, हिन वक़्तु असांजा सेठ एतिरा अमीर आहिनि जो 1 करोड़ ॾेई सघनि था। पर बाबा, ज़मीन विकिणणु सुठी ॻाल्हि कोन्हे का। हा गोर, चवे त तूं सच थो, पर छा कयां, मजबूरी आहे। ठीकु आहे बाबा, ॾिसां थो, जेकॾहिं पार्टी मिली वई त तव्हांखे ॿुधाईंदुसि। भानो, तूं अञा सुती नाही? सालार अञा न आहे आयो। हू कोन ईंदो, तूं वञी सुम्ही रहो। केतिरा ॾींहं थी विया आहिनि, सालार अक्सर घर नथो अचे। मुंहिंजूं काफ़ी रातियूं बंगले ते थियूं गुज़रनि। नक में नाकेली विझी विहारे छॾ पंहिंजे मुड़ुस खे। छो थो बंगले ते रातियूं गुज़ारे? अॼु बि घर न आहे आयो। बंगलो घर खां केतिरो परे आहे? कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ मुंहिंजी बानो। अॼु जेकॾहिं तूं सालार जे पेरनि में वंग न विधा त तूं बि मूं वांगुरु पंहिंजे पेकनि में ई वेठी हूंदीअ। बानो, जेकॾहिं तोखे पंहिंजो घर बचाइणो आहे न त कुझु न कुझु करिणो पवंदई। मूंखे जेके सालार जे हवाले सां ख़बरूं मिलनि पियूं उहे ॾाढियूं ख़राबु आहिनि, ॾाढियूं भयानक आहिनि। मां ज़ाल ज़ात छा थी करे सघां? ज़ाल जेकॾहिं न चाहे त मुड़ुस खे आसानीअ सां मजू बणाए सघे थी। मां सभु कोशिशूं करे ॾिठियूं आहिनि, पर हर कोशिश बेकार वई आहे। त पोइ पंहिंजी बर्बादी जो इंतज़ारु कर। मां त चवां थी वञी चुप करे सुम्ही पओ। जंहिंखे अचिणो ई न आहे उनजो इंतज़ारु करण मां कहिड़ो फ़ाइदो? अचो वेहो वेहो सेठ साहब वेहो।
वरियाम खान किथे आहिनि रे सालार खान? सेठ वॾा सालार खान आराम में आहे। अञा आराम में आहिनि छा? राति जो पाणी जे वारे ते विया छा? सेठ वॾा वॾनि माण्हुनि जा शौक़ बि वॾा हूंदा आहिनि। वधीक अवां ज़माने जा माण्हू आहियो। सचो आई वरियाम, पर रेस अलाए केॾी महिल उथंदो? सेठ वॾा अवां वेहो, चवां पियो रेस वारे खे मां जाॻाए थो वठां। वरियाम, रेसे जो मूड ख़राबु न कजांइ, छो त रेसे जो मूड ख़राबु थिए त मूं वारो कमु कोन थींदो। अहिड़ी ॻाल्हि हुजे त आउं शाम जो अचां। न न सेठ वॾा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। अवां वेहो, रेस वॾे खे अवां सां ज़रूरु मिलाईंदुसि। हे सभु असांजे राज्य में छा थी रहियो आहे? पहिरें विकिरो थी वई, पहिरें इंसान आहे या रिठ का बकरी जो विकिरो थी वई? मुरादी थी चवे त सदोरी उम्मीद सां आहे। मुरादी छो थी ईअं चवे? इन खां कंहिं पुछो? बसि ईअं ख्वाम खातिब ते माण्हुनि जूं गिलाऊं कंदी। ही सभु छा आहे? छा थी रहियो आहे? मां तुंहिंजी छाया? तू मुंहिंजी ज़ाल आहीं। बिल्कुलु सही। हाणे त तोखे यादि अची वञे नादर त मां तुंहिंजी ज़ाल आहियां। मूंखे यादि न आहे आयो, पर तू चवीं थी तू मुंहिंजी ज़ाल आहीं, त तू मुंहिंजी ज़ाल आहीं। कुझु त गड़बड़ आहे। मां जेॾो सदोरीअ खे सादो पई सम्झां, सदोरी एॾी सादी नाहे। थी सघे थो इहो मुंहिंजो वहम हुजे। ॿियो ख़बर सेठ साहिब, ख़ैर में अचणु थियो आहे सुबुह सुबुह सां? रेस सभु ख़ैर आहे, बसि पैसनि लाइ पियो पंधु कयां। सेठ साहिब जेकॾहिं पैसा न हूंदा त छा कंदो? ॾिसो, मां तव्हांखे चई छॾियो आहे त हिन वक़्तु मूंखे अव्हां जो कर्ज़ु अदा करण लाइ पैसा कोन्हनि। इन लाइ अव्हां खे ईंदड़ फ़सुल जो इंतज़ारु करिणो पवंदो। त पोइ अव्हां बार बार तकलीफ़ छो था कयो? रेस सालार खान, असां कारोबारी माण्हू आहियूं, पैसा लॻाए मुनाफ़ो कमाईंदा आहियूं। अव्हां जेकॾहिं मूंखे पैसा न ॾिना त आउं रोड ते अची वेंदुसि ऐं मुंहिंजो देवालो निकिरी वेंदो। सेठ साहिब, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। मां मजबूर आहियां। हिन वक़्तु मूं वटि पैसा कोन्हनि के। पैसा त अव्हांखे ॾियणा ई पवंदा, पोइ कंहिंखां कर्ज़ु वठो या ज़मीन खपायो। ज़मीन केरु वठंदो? ठीकु आहे, तूं ग्राहक आणे ॾे, मां विकिणण लाइ तयारु आहियां। ग्राहक मूं वटि आहे, अव्हां रुॻो ज़मीन जो मुल्ह कयो। सेठ साहिब, पहिरियों तूं ग्राहक वठी अच, मुल्ह पोइ तइ कंदासीं। ग्राहक मां आहियां, अव्हां रुॻो इहो ॿुधायो त ज़मीन जो मुल्ह केतिरो ऐं कहिड़ो हिसो खपाईंदो। ठीकु आहे, गोहर अचे त पोइ तोखे ज़मीन घुमायूं था। मुझे अंगण ते यार लगी वही बहारी, होती वही गुलजारी। मुझे अंगण ते यार लगी वही बहारी। बस 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 छोरा, थियो छा अथई? खखर खाधो अथई छा जो इहो टिपका पियो ॾी? मासी चरी, मैं नचदा पिया ऐं मैं गांदा पिया। छो थो नची ऐं ॻाई? अपने जो पुट ॼाओ आहे छा? बाबे खे पुट ॼमे या न ॼमे, बाक़ी मुआरी सदोरी पुट ज़रूर ॼणींदी चमचन जी दुआ सां। मासी मुरादी, बाबो मुंहिंजी शादी ज़रूर कराईंदो सदोरीअ सां। पोइ त पुट ॼमंदो न चमचन जी दुआ सां। हो जमालो, बाबो मुंहिंजो राज़ी थी वियो, शादीअ जे लाइ सड़न वारा पिया सड़न। हो जमालो। बराबर बराबर छोरा, सचो आई आहे। तुंहिंजी शादी सदोरी सां थिए न थिए, पर सदोरी पुट ज़रूर ॼणंदी। हा मासी मुरादी, इहो वरी कीअं चयई? ईअं कीअं पुट ॼणींदी शादीअ खां सवाइ? भला ॻाल्हि ॿुध, साइंस एॾी वॾी तरक़ी कर गई है क्या? चमचां जी दुआ न। अड़े भाई ने साइंस बाइंस के आऊं कोन सुञाणा, बाक़ी इहा मूंखे ख़बर आहे, पर पक बि अथम त सदोरी खे पेट आहे। पेट सां आहे? हा मासी ॻाल्हि ॿुध, पेट ना तो तू भी है, पेट ना तो बाबा तजा टिखा भी है, पेट ना तो मैं भी हियां, ऐं पेट ना तो सब जानवर भी आहिनि पीछे। बराबर सभिनीनि खे पेट हूंदा आहिनि, पर असांजे पेट में ॿार न आहे। इन सदोरी जे पेट में ॿार आहे। अलाए छोरी खे छा थियो, किथां वञी या धूड़ पाती अथसि। खबरदार मासी,
मुआरी ज़ाल ते इल्ज़ाम न हण न त बंदूक हण भॼ वेठई चमचां दी दुआ ना। अड़े हाय चवई थी सच त लॻनई था मच। अड़ी मुरादी बेचारी करे त करे छा, वञी पिया नचो टिपो या हराम जा ॿार पाले, मूंखे छा आहे। अंधा रेस जी गाड़ी नजर कान थी अचे जा ला गाड़ी हट। वो कलो जानदा रस्तो सरकारी आ, जेकरे तू थोड़ो साइड कर दे ना गाड़ी भाई गाड़ी निकली वेंदियूं। बस छो तो करे तां जी हिम्मत के थी रेस सालार खान जे सामू गाड़ी अंजे थव। बराबर रस्तो सरकारी आ पर रस्ते जे बिनी तरफ जमीन सालार खान जी आ। शराफत सां ला गाड़ी तो किथे मुफ्त में मारजी न वने ठोकिया न का गोली। बारूद असां वटि बि आहे, जेकरे तू मारींदे न बची तू भी कोन सघंदे। समझा तो हाशिम खान, सब समझा तो। तू जेका रांद खेड़ी रहियो आ न उन में हार भले मुंहिंजी थे पर नुक़सान तुंहिंजो थींदो। सारियूं बि तुंहिंजूं मरंदियूं। रांदि शुरू थियण खां अॻु ई तो हार मञे वरिती है सालार खान, ऐं इन रांदि जो अंत तुंहिंजो मौत थींदो। तोखे मां न मारींदुसि, तूं पंहिंजे मौत पाण मरंदे। अच दादा न। छोरा या बेकअप थी पोइ छा थो चई? बाबा ओ बाबा अॼु मुंहिंजी शादी कराए ॿियो ॾींहुं न थिए बस। वन बा हिन जो तो साह थो वञे। साह साह ते कहिड़ो भरवसो आहे? अॼु वञे या सुभाणे वञे बाबा, इन खां अॻु में जन्नत में झूठा दिखावा। झूठा कीअं बाबा? अरे छोरा तूं बि जॾहिं ॼाओ हूंदे माण्हुनि साईं मूंखे मुबारकूं ॾिनियूं हूंदियूं। निभागा बाबा मामा सालिया खां तारीख़ वठी हिन जो लुड़ लाए मथे जो सूर ख़त्म कर असांजो, पर घणी खिट न आहे करणी। 5 किलो खारकूं वठी निकाह कराए ऐं रुख़सती करणी आहे। मिड़ी हिन चरियाण में जान छॾाइणी। बोलो यार ॻाल्हि लख रुपए जी कई अथई। मुंहिंजे ख़्याल में त हलूं था साले ॾे, अॼु त शादीअ जी तारीख़ वठूं, छोरे जो लुड़ मिड़ी लहे। हा वो इएं हाणे ॿई पी पुट पटड़ी ते आयो न, बस बाबा देर न कर। इन नेक कम में देर थिए ई न। चमचन जी दुआ सां उथण जी कयो, अदा उथण जी कयो। अरे वांदा तू त बस कर बाबा, तू मामे साले सां वात टोकाणी करे छॾ। पोइ हलूं था सालार खान ॾे, तारीख़ बदलायूं था, लायूं था हिन जो लुड़। ठीकु आहे ठीकु आहे, साले सां मां ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हाईंदुसि न बाबा, न ॻाल्हाईंदुसि न। हींअर जो हींअर हल मामे साले खां हली तारीख़ वटि, संग वटि, मुंहिंजी शादी कराए चमचन जी दुआ सां। दुआ कंदो सां। उथ बाबा। अरे बाबा हलूं था पाह कठ दे जा। मूंखे वॾी तकड़ आहे। अरे हाणे चमचागिरी न कर। हल बाबा सड़ चमचन जी दुआ सां घोट थींदो मैं। हल बाबा। वाह करे जांस अच्छो कदरिया। हल
बाबा, हिम्मत न हार। पंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि ऐं सूरनि सां ई त गुज़री आहे। इहो वक़्तु आहे बाबा, इहो बि गुज़री वेंदो। तूं हिम्मत न हार। मूंखे माफ़ कजे मुंहिंजी धीअ। मां तुंहिंजे लाइ कुझु बि न करे सघियसि, कुझु बि न करे। हिन में कहिड़ो ॾोह आहे बाबा? तुंहिंजो कोई बि ॾोह न आहे। इहा चाल त ज़ालिमनि जी हुई। असां मां हिन जे केर बि लाइक न हुयो जेके फतकी सके। अल्लाह हिन मुरादी खे पुछे थो, असां खां ज़ोर आहे। अल्लाह हिनखे बर्बाद करे छॾींदो, बर्बाद करे छॾींदो। बाबा, हे अकेली न आहे। हिन सां गॾु गोहर, सालार ऐं बशू बि आहिनि। हिननि चई गॾिजी मुंहिंजी इज़त खे आड़ा में उछलियो आहे। या अल्लाह, त पैदा ई न करी हा। जे पैदा ई कयो हुई त ग़रीब न करी हा, ग़रीब न करी हा। ये ग़रीबी कयो हुई त धी जो औलाद न दी हा, न दी हा। अहिड़ा अञा पूरे हिन बंबोर में। बाबा, तू ॾुख न कर। मुंहिंजी क़िस्मत में इहो लिखियलु हुयो। मां रब जी रज़ा ते राज़ी आहियां। जेको थियणो हुयो सो थी वियो। हाणे छा थींदो? इन्हनि ज़ल्मनि ते ख़ुदा जो कहर छो नथो नाज़िल थिए धीअ, छो नथो नाज़िल थिए? बाबा, अल्लाह साईं असां सां इंसाफ़ कंदो। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।